नाज़रीन अहम खबर शेयर कर रहा आहियूं त इस्तेकाम पाकिस्तान पार्टी के सरबराह जहांगीर तरीन सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। जहांगीर तरीन इस्तेकाम पाकिस्तान पार्टी के चेयरमैनशिप तां बि इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। जहांगीर तरीन चयो आहे त जिन माण्हुनि साथ ॾिनो उन्हनि जो थोराइतो आहियां। इस्तेकाम पाकिस्तान पार्टी के चेयरमैनशिप तां इस्तीफ़ा ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। मुल्क की खिदमत कंदो रहंदुसि। नाज़रीन असां के एक भेरो ॿीहर ॿुधाए रहा आहियूं त इस्तेकाम पाकिस्तान पार्टी के सरबराह जहांगीर तरीन सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। जहांगीर तरीन इस्तेकाम पाकिस्तान पार्टी की चेयरमैनशिप तां बि इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। जहांगीर तरीन चयो आहे त जिन माण्हुनि साथ ॾिनो उन्हनि जो थोराइतो आहियां। इस्तेकाम पाकिस्तान पार्टी के चेयरमैनशिप तां इस्तीफ़ा ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। मुल्क की खिदमत कंदो रहंदुसि। नाज़रीन अहम खबर अवां सां शेयर करूं पिया त इस्तेकाम पाकिस्तान पार्टी के सरबराह जहांगीर तरीन सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। जहांगीर तरीन इस्तेकाम पाकिस्तान पार्टी की चेयरमैनशिप तां बि इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। जहांगीर तरीन चयो आहे त जिन माण्हुनि साथ ॾिनो उन्हनि जो थोराइतो आहियां। इस्तेकाम पाकिस्तान पार्टी की चेयरमैनशिप तां इस्तीफ़ा ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। मुल्क की खिदमत कंदो रहंदुसि।